नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त परॾेही वज़ीर शाह कुरैशी चयो है त बशक़क में शंगहई सहकार तंज़ीम जे परॾेही वज़ीरन जे काउंसिल जे इजलास में चीन रूस जे परॾेही वज़ीरन सां ख़ासि तौर ते मिलण पसंद कंदुसि। खिते जी तब्दीली थींदी सूरत हाल ते ॻणती है। परॾेही वज़ीर शाह कुरैशी किर्गिस्तान जे गादी वारे हंधि बशक़क रवानो थी वियो। बशक़क जे रवानगी खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह कुरैशी 8 मुल्कनि जे परॾेही वज़ीरन सां मुलाक़ात कंदो। 3 अहम बरतरफ़ी मुलाक़ातूं तय आहिनि। खिते जी तब्दीली थींदी सूरत हाल ते ॻणती है। चीन ऐं रूस जे परॾेही वज़ीरन सां ख़ासि तौर ते मिलणु चाहींदुसि। हिन चयो त मुस्तक़बिल 5 मेंबरनि सां मशवरा कया। वापसी ते ख़ासि तौर इजलास में तब्दील थींदड़ सूरत हाल जो जाइज़ो वठंदुसि। जाइज़े खां पोइ ईरान जे परॾेही वज़ीर खे वाज़े मौक़िफ़ पेश कंदुसि त शाह कुरैशी चयो त भारत में चूंड खां पोइ लाॻापा मामूल ते अचण जी उमेद आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।